पाकिस्तान न्यूज ऑफिशियल पर आप हमारी इन खबरों की बराह रास्त वीडियो स्ट्रीमिंग भी मुलाहिजा कर सकते हैं। मीडियम 1008 किलोहर्ट्ज ते ही रेडियो पाकिस्तान हैदराबाद आहे। प्रोग्राम पेश कजे थो सुगंध। अस्सलामुअलैकुम सामीन, झुड़ाली ऐं मींहुं की मुंद ऐं जुमे जे भलारे ॾींहं ते सुगंध प्रोग्राम में प्रोग्राम जो प्रोड्यूसर मोहम्मद यासीन चूणे जो मुआविन जिब्रान से भई आऊं अॼु मेज़बान अली इमरान समूह अवां जी ख़िदमत में खोड़ सारनि दुआउनि सां हाज़िर ख़िदमत। सामीन, प्रोग्राम जो ही सफ़र जारी रहंदो इंशाअल्लाह। ज़िंदगी बख़ैर ठीक 4 वॻे ताईं ऐं अवां ताईं ही प्रोग्राम पहुचाइण लाइ असांजो जेको स्टूडियो इंजीनियर असां सां गॾु मौजूदु आहे तौफ़ीक अहमद मेमण। दोस्तों, पंहिंजे आसपास परे परे ताईं जॾहिं नज़र फेराइजे थी त हिन वक़्त जी मुनासिबत सां, यानी हीउ जेको वक़्तु आहे 3 लॻी तक़रीबन 13-14 मिंटनि जो जेको वक़्तु आहे, हिन वक़्त जी मुनासिबत सां जेका उस नज़र ईंदी आहे उहा बहरहाल मौजूदु कान्हे का। उबते नज़र कजे त हर पासे कारनि ककरनि जो राज थो मिले ऐं किथे वरी उहे पंहिंजा जलवा बूंदुनि जी सूरत में पिणु पसाइनि था। किन किन इलाइक़नि में ईअं आहे त सिज जी जेका अख बूट आहे उहा बि जारी आहे, खेसि ककरनि मां हलिया पाईंदे बि ॾिसी सघिजे थो। ऐं दोस्तों, ककरनि जे वसण सां थधि में बेहद इज़ाफ़ो थियो आहे ऐं उन थधि खां बचाव पिणु बेहद ज़रूरी आहे। ऐं दोस्तों, बरसाति जी रुत जिते अंदर में खोड़ सारनि यादुनि खे जाॻाईंदी आहे, उते असांजे अंदर में बि कुझु यादूं जाॻियूं आहिनि ऐं अवां सां उन्हनि यादुनि जी वंड करणु चाहींदासीं। सामीन, 2021 मोकिलणी कई ऐं साल 2022 जो ख़ैरनि सां आगाज़ थी चुको। 2021 जो कैलेंडर भितियुनि तां लही चुको, ऑफिसनि में पियल टेबलनि तां खजी चुको ऐं उन जी जाइ वालारी 2022 जे कैलेंडर। नओं निकोर नए साल जो कैलेंडर जंहिंसां वक़्त जो सफ़र जारी थी चुको ऐं उनखे त जारी रहणो ई आहे। पर दोस्तों, अॼु दिलि चवे थी त कुझु यादगिरियुनि खे जाॻाइजे। 2021 खे थोरो यादि करियूं। हिकु साल जे 8760 कलाकनि खे इहो मुमकिन ई कोन्हे त असां हिकिड़े कलाक में समोए छॾियूं, छाकाणि त उन्हनि हज़ारे कलाकनि में हज़ारे वाक़िया पेश अचनि था। पर अॼु पाण साल 2021 में जुदा थी वियल उन्हनि शख़्सियतुनि खे यादि कंदे भेटा पेश करण जी कोशिशि कंदासीं, जिन पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे भरपूर किरदार सां मुआशिरे में हिकु अलॻि सुञाणप माणी। अचो दोस्तों, यादि करियूं उन्हनि खे जिन असां खां जुदा थिए, यानी कि असां खां जुदा थिए उन्हनि खे घणो वक़्तु नाहे गुज़रियो, पर उन्हनि जी यादि असां ताईं जे ज़हननि में अञा ताईं मौजूदु आहे। उन्हनि जा फसाना अञा बि असांखे यादि ईंदा रहनि था।
जी जी ज़रीना बलोच यादनि जो ज़िक्र पे कयो ऐं पाण बि चयोसीं त अॼु को प्रोग्राम उन्हनि नाले वारनि शख़्सियतुनि जे नाम करियूं था जेके साल 2021 में असां खां धार थी विया। तो बिन जीवन गुज़री वेंदो, हा पर जीअण विसरी वेंदो। ये ख़ूबसूरत सिटियूं ऐं इन्हनि जहिड़ियूं ॿियूं केतिरियूं ई ख़ूबसूरत सिटियूं तख़लीक़ कंदड़ हाल जे नौजवान शाइर हुसैन सरवर जे साह जो सॻो जनवरी महीने जी 9 तारीख़ ते टुटी पियो। तालीम खाते जो अॻूणो सेक्रेटरी ऐं हिकु बहितरीन लेखक मोहम्मद हाशिम लग़ारी साहब पिणु 63 वरहनि जी जमार में 17 जनवरी 2021 ते लाॾाणो करे वियो। उमरकोट सां तालुक़ रखंदड़ नाले वारो तालीमदान डायरेक्टर एजुकेशन मोहम्मद इब्राहिम कुंभर बि असां खां जुदा थियो जनवरी महीने में ऐं 24 मार्च 25 जनवरी ते अॻूणो बदियाल जो सेक्रेटरी अली अहमद लुंडी जहान छॾे वियो। 3 जनवरी ते माज़ी जी मारूफ़ फिल्म स्टार नीलो बेगम 81 वरहनि जी जमार में वफ़ात कई। फरवरी महीने जी 6 तारीख़ ते ख़ैरपुर सां तालुक़ रखंदड़ फ़नकार ज़फ़र अली शीनोही जहान छॾे वियो ऐं बदीन सां तालुक़ रखंदड़ नाले वारो सियासतदान वॾेरो ऐं ग़रीबनि जो हमदर्द बशीर हाले पोटो मार्च महीने जी 23 तारीख़ ते गुज़ारे वियो। मार्च महीने जी 27 तारीख़ ते असां खां जुदा थी वई मुंहिंजी राइटर हसीना मोइन जंहिं केतिरा ई यादगार ड्रामा लिखी ॾिसंदड़नि ताईं पहुचाया। मुल्क जो नाले वारो लोक फनकार शौकत अली 2 अप्रैल ते जेरे जे कैंसर सबबि लाॾाणो करे वियो ऐं 24 मार्च 1942 ते रोहिड़ी में जन्म वठंदड़ केतिरनि ई कहाणियूं ऐं मज़मून लिखंदड़ ॿोली जो माहिर डॉक्टर हिदायत प्रेम 20 जनवरी ते ही लाॾाणो करे वियो ऐं मुलाकातिया रोड जेको टंडो मोहम्मद ख़ान शहर आहे दोस्तो उन जे भरिसां मुलाकातिया जेको रोड आहे उन ते हिकिड़ी वसंदी आहे क़दीम वसंदी वसी मलूक शाह जंहिंखे टिखड़ जे नाले सां यादि कयो वञे थो। वॾा वॾा शाइर ऐं अदीब पैदा कया आहिनि हिन शहर ऐं उहे घणो करे पंहिंजे नाले सां पंहिंजे शहर जो नालो लॻाईंदा आहिनि यानी हू टिखड़ाई पंहिंजे नाले सां लॻाईंदा आहिनि। उन्हनि शाइरनि ऐं अदीबनि मां हिकु मोती जेको बज़्म अदब टिखड़ जो नाइब सदर हो ऐं इल्मी अदबी काजनि में नुमायां नज़र ईंदो हो। नाले वारी शख़्सियत इनाम टिखड़ाई अप्रैल महीने जी 7 तारीख़ ते लाॾाणो करे वियो। तो विछोड़िया समय ऐं ज़माना हाय ज़माना एक खूबसूरत सिटियूं पंहिंजे दर्दमंद आवाज़ में झुंगारींदड़ नाले वारो अदाकार सदाकार कंपेयर मुसविर फोटोग्राफर ड्रामा नवीस ऐं शाइर आशिक आरबाणी बि 2021 में असां खां हमेशह लाइ जुदा थी वियो।
सुनो की झलक किनारो है नूर जो नूर नजारो अज सुनो की झलक किनारो प्यार जा खत्म किया फसाना हाय जमाना हाय जमाना ज़िक्र करियूं पिया दोस्तो उन्हनि शख़्सियतुनि जो जेके 2021 में असां खां जुदा थी वयूं अॼु कोशिशि करे पंहिंजे तौर ते उन्हनि खे भेटा ॾियण जी कोशिशि करियूं था ज़िक्र कयूं उन जिन शख़्सियतुनि जो कयूं पिया उन्हनि में नाले वारो लेखक ड्रामा राइटर कदीर शेख 27 अप्रैल ते असां खां जुदा थी वियो मैडम सालिहा परवीन मारूफ़ तालीमदान ऐं एजुकेशन में डॉक्टरेट जी डिग्री रखंदड़ 17 अप्रैल ते असां खां जुदा थी वई पाण डीमकशन पिणु हुई मई 2021 जी 12 तारीख़ ते हिकु मशहूर तालीमी माहिर जंहिं सिंधी ॿोलीअ जे ग्रामर ते हिकु बहितरीन मालूमाती किताब पिणु लिखियो उन खां अलावा संदसि ॿिया बि केतिरा किताब पढ़ंदड़नि जी ॼाण में वाधारो आणींदा रहनि था एलिमेंट कॉलेज हैदराबाद जो अॻूणो प्रिंसिपल हो साईं शेरशाह बुखारी उहो बि जहान छॾे वियो ऐं उस्ताद बुखारी खे केरु न सुञाणे संदसि भाउ हाकिम अली शाह बुखारी बि सॼे सिंध वासियुनि जी ॼातल सुञातल शख़्सियत ऐं आर्कियोलॉजी माहिर असां खां मई महीने जी 13 तारीख़ ते विछड़ी वियो नाले वारो शाइर ऐं अदीब बशीर मंगी 4 मई ते असां खां जुदा थी वियो इस्लामाबाद सां तालुक़ रखंदड़ पीटीवी जो अॻूणो डायरेक्टर ऐं राइटर फारूक कैसर जंहिं मशहूर प्रोग्राम कलिया में अंकल सरगम जो इंतहाई मशहूर किरदारु अदा कयो हो उहो बि असां खां मई महीने में जुदा थी वियो 8 मई ते प्रेस इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर साईं इमदाद मेमन साहब असां खां जुदा थी विया मई महीने जी 9 तारीख़ ते पाकिस्तानी फिल्मुनि जी नाले वारी अदाकारा जंहिं हिकिड़ो वॾो अर्सो फिल्मुनि में अदाकारी कंदे केतिरियूं यादगार फिल्मूं ॾिनियूं तलत सिद्दीकी उहा बि जहान छॾे वई 24 मई ते सिंध जो भलोड़ सुघड़ रेडियो ऐं टीवी ते मुख़्तलिफ़ इल्मी अदबी यानी रेडियो टीवी ते प्रोग्राम कंदड़ ऐं मुख़्तलिफ़ इल्मी अदबी महफ़िलुनि में ॾोर बेत ऐं वायूं ऐं बुझारतूं ॾेई सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब खे इज़त बख़्शींदड़ सूंह बख़्शींदड़ अहमद अली उतरादी मोकिलाए वियो 5 मई ते ज़िले सांगड़ जी रातियाणी शहर जी अहम शख़्सियत बहितरीन उस्ताद अदाकार शाइर अदीब ऐं लेखक सोनो सहर हिंगोरो हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो 5 मई ते हैदराबाद सां तालुक़ रखंदड़ उर्दू अदब जो बहितरीन लेखक अदीब ऐं सहाफ़ी शबीर अहमद ताबिश ही जहान छॾे वियो ऐं 26 मई ते हिकु शफ़ीक इंसान ऐं कालम निगार अदीब सिंध जो नाले वारो हकीम नज़ीर शेख हिफ़ानी जहान छॾे वियो साॻी तारीख़ ते सिंधी ॿोली जो भलोड़ शाइर सैयद मदद अली शाह मंज़र बि ही जहान छॾे वियो
थोरा त उन्हनि महिरबाननि जा बि आहियूं जेके असांखे दौरान प्रोग्राम यादि कनि पिया। ॻोठ अब्दुल्ला मरी खां मंसूर मरी, फैज़ मोहम्मद मरी, हिंगोरने खां गुलाम मोहम्मद सोलंकी, ॻोठ पुनू खान पंवर खां रुस्तम पंवर, ॻोठ रईस मोहम्मद नवाज़ खान शंबाणी खां सिकंदर अली शंबाणी, ॻोठ बहादुर जलबाणी खां फ़कीर मोहम्मद अशरफ, तनीर हुसैन जलबाणी, उनटपुर खां फोटो खोसो, चूहट जमाली खां नाज़ नंगर खान जमाली, ॻोठ अब्दुल्ला लुटर खां मोहम्मद सालेह लुटर, उडेरलाल स्टेशन खां गुलाम हुसैन खोसो, दिलशाद अली, इरशाद अली, शिराज अली खोसो ऐं ॻोठ घंवर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल बि असांखे यादि कयो। मुनीर अहमद ऐं मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद ऐं सरीर अहमद पंवर, ॻोठ बिलू पंवर में असांखे ॿुधनि पिया। आमिर अली भुरगड़ी असांखे ॿुधनि ते यादि कयो आहे। अब्दुल शकूर छुटो, ॻोठ फैसल खान छुटे खां असांखे ॿुधे पियो, वॾी महिरबानी। शहर पक्का चांग खां गुलाम अकबर शहर इमदाद अली चांग पिणु असांखे ॿुधनि ते यादि कयो आहे। फ़कीर अहमद अली अहमद बलोच ऐं बि असांखे ॿुधनि ते यादि कयो, वॾी महिरबानी अव्हांजी। सिलसिलो प्रोग्राम जो उतां ई शुरू कयूं था दोस्तो, जितां खां मुनक़दा थियो। ज़िक्र उन्हनि शख़्सियतुनि जो जेके 2021 में असां खां जुदा थी वियूं। मई महीने जो ज़िक्र कयूं पिया। मई महीने जी 28 तारीख़ ते PTV जी सीनियर अदाकारा बेगम खुर्शीद शाहिद वफ़ात करे वई। 27 तारीख़ ते हैदराबाद जो नाले वारो सहाफ़ी राशिद शफ़ी ऐं साॻे महीने जी 29 तारीख़ ते पंहिंजे दौर जो नामवर अवामी फ़नकार अल्लाह दिता लोणी बि विछड़ी वियो। उनखां अलावा टंडे मोहम्मद ख़ान जी हिकु नाले वारी शख़्सियत जंहिंजी शोहरत सॼे सिंध में हुई। संदसि किरदारु समाजी सियासी इल्मी अदबी सकाफ़ती इंसान दोस्ती वारो हुयो। अखियुनि जो माहिर डॉक्टर ऐं मसीहाई किरदारु डॉक्टर निसार मेमण पिणु मई महीने जी 28 तारीख़ ते विछोड़ो ॾेई पंहिंजे शहर खे उदास करे वियो। पहिरीं जुलाई ते PTV जे केतिरनि ई ड्रामनि में आला किरदार निगारी जो मुज़ाहिरो कंदड़ TV जो बहितरीन सीनियर आर्टिस्ट अनवर इकबाल गुज़ारे वियो। 8 जुलाई ते सुहिणे आवाज़ जो मालिक फ़नकार अब्दुल सत्तार मसरक उर्फ़ नंढो ख़ान मोहम्मद शेख मोकिलाए वियो। हू पंहिंजे उस्ताद ख़ान मोहम्मद शेख जीअं बिटाई सरकार जा बेत ऐं ॾोहिड़ा पंहिंजे आवाज़ में झुंगारींदो हो। 9 जुलाई ते थर जो नामियारो तालीमदानी बर्क आलिम प्रोफेसर मुराद अली रहमो वफ़ात करे वियो ऐं 14 जुलाई ते मुल्क जो गुणो सदर ममनून हुसैन बि असां खां विछड़ी वियो। इल्मी अदबी शख़्सियत हिकु आर्टिस्ट जे बतौर इंजीनियर पंहिंजे मुल्क जी ख़िदमत कंदड़ काज़ी ख़िज़र हयात सिंध जो नाले वारो सुघड़ ख़ुदा बख़्श मल्लाह गुज़ारे वियो। 25 जुलाई ते सिंध जो नाले जो अॻूणो वाइस चांसलर डॉक्टर रजब अली मेमण लाॾाणो करे वियो ऐं साॻी तारीख़ ते खाहोड़ जी सियासी शख़्सियत ऐं अॻूणो MP इनायत राहमो पिणु ही जहान छॾे वियो। 8 अगस्त महीने जी 8 तारीख़ ते सुजावल सां तालुक़ रखंदड़ सिंध जे नाले वारे शाइर सरेज सुजावली जो नौजवान फर्ज़ंद सहाफ़ी उस्ताद ऐं हिकिड़ो बहितरीन शाइर सूरज सुजावली बि सिंध वासियुनि खां हमेशह लाइ मोकिलाए वियो। 9 अगस्त ते टंडे मोहम्मद ख़ान जी नाले वारी बुज़ुर्ग सियासी शख़्सियत मीर एजाज़ टालपुर ही फ़ानी जहान छॾे वियो ऐं नाले वारी सीनियर TV आर्टिस्ट दुर्दाना भट्ट 12 अगस्त ते लाॾाणो करे वई। 19 अगस्त ते माहिगीरनि जे हक़नि लाइ पाण पतोड़ींदड़ फिशर फोक फोरम जो चेयरमैन सैयद मोहम्मद अली शाह लाॾाणो करे वियो। 25 अगस्त ते सिंधी मीडिया जो हिकु ॼातल सुञातल नालो डायरेक्टर ताहिर आराई कुछ वक्त बीमार हो। दर्द मचाए दिल में धड़ी अल्लाह जाने किथा तो सांस लड़ी अड़ी अल्लाह जाने किथा तो सांस लड़ी अड़ी बायां
पर रंज पितो अची जल्द अंगण ते अचण संदो इकरार पुनल आहे याद सजो अथे सुहिणा सची मूंखे तुंहिंजो कसम अथे सुहिणा सची कर अब्बास अलीअ ते एतबार पुनल आहे याद सजो यार पुनल आहे याद सजो यार पुनल नथो दिल तां नहीं दिलदार पुनल आहे याद सजो थोराइता उन्हनि दोस्तनि जा जिन असांखे मोहबतनि मां यादि कयो कोट नवाब खां ग़ुलाम अली बुगटी असांखे ॿुधनि पिया नज़र अल विनायच असांखे यादि करे पियो ॻोठ गुल मोहम्मद नाइच में जाम साहब खां उस्ताद मोहम्मद आलम विस्तड़ो सरफराज़ आलम विस्तड़ो ऐं एजाज़ आलम विस्तड़ो असांखे ॿुधनि पिया थरपारकर में आसिफ समो मसूद उज़ार खां अब्दुलसलाम बोज़ार राजू निज़ामाणी खां मुश्ताक निज़ामाणी शहदादपुर खां ग़ुलाम मुस्तफ़ा बुघियो बेगना मोरी खां मास्तर रबनो समो रशीद अहमद शकील अहमद समो ॻोठ मेहबूब खान ख़ासि खिली खां उस्ताद क़ाइम खान ख़ासि खिली हाजी खान ख़ासि खिली ऐं उॾेरोला स्टेशन खां ग़ुलाम सिंह खोसो दिलशाद अली इरशाद अली शिराज अली खोसो शायदि हिननि दोस्तनि जो ॿियो दफ़ो नालो अची वियो आहे ऐं फुलेडियूं खां अहमद ख़ान मरी बलोच ऐं पक्का चांगा खां ग़ुलाम अकबर शर बलोच बि असांखे यादि कयो वॾी महिरबानी मुंहिंजी नूर मझां नूर ते रखे
खुई थर खां गुलसन नोड़ियो ऐं मीर हसन नोड़ियो असांखे ॿुधंदे यादि कयो आहे। चूहड़ जमाली खां नाज़नगर खान जमाली, मोहम्मद हाशिम, मोहम्मद महराब जमाली, ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकली, नबीसर रोड खां मास्टर हबीबुल्ला ख़ासकली, मोहम्मद अली ख़ासकली, गुलाड़ची खां पोड़ो ख़ान जत, ॻोठ हाजी बहराम ख़ान शर खां गुलशेर शर ऐं शाहिद हुसैन शर बि असांखे यादि कयो। ॻोठ मसरूफ़ किले खां कमरुज़मा ॾाहिरी असांखे ॿुधंदे यादि कयो आहे। असांजी भेण शमीम सुमरो असांखे ॿुधे पई। वफ़ा मुनवर जमाली बि असांखे ॿुधंदे यादि करे पियो ऐं शाहिद हुसैन लांडर बि असांखे जाम साहब में ॿुधे पियो। वॾी महिरबानी अव्हां जी। दोस्तों भेटा ॾींदासीं हुननि शख़्सियतुनि खे जेके 2021 में असां खां जुदा थी वियूं। सैयद सालिम शाह खे सिंधी ॿोली ऐं आर्ट में हिकिड़ो आला मक़ाम हासिल हो। रेडियो हैदराबाद सां पाण तक़रीबन 50 साल वाबस्ता रहियो। साणस गॾु कचहरी प्रोग्राम में संदसि नौजवान सैयद शबीर अहमद शाह बि शरीक थींदो। सैयद सालिम शाह साल 2007 जी 1 सेप्टेम्बर ते हिन जहान मां लाॾाणो कयो ऐं ख़ुदा जी कुदरत ॾिसो त ठीक 14 सालनि खां पोइ 2021 जी साॻी तारीख़ ते संदसि फर्ज़ंद ऐं रेडियो कंपेयर सैयद शबीर अहमद शाह पिणु हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। सिंध तमामु भलोड़ तालीमदान से अदब खे अर्पींदड़ ऐं बठोरे शहर जी सुञाणप गुलाम हुसैन रंगरेज़ 2 सेप्टेम्बर 2021 ते सिंध वासियुनि खां हमेशह लाइ विछड़ी वियो। साॻे ॾींहुं ऐं साॻी तारीख़ ते हिकु दौर जी पुॼाणी थी जॾहिं नाले वारो बुज़ुर्ग बलोच अॻवान अताउल्ला सरदार अताउल्ला ख़ान मेंगल लाॾाणो करे वियो। 5 सेप्टेम्बर ते टंडुमंद ख़ान शहर जी नाले वारी शख़्सियत मीर नज़ाकत ख़ान टालपुर हिन जहान मां मोकिलाणी कई। 7 सेप्टेम्बर ते टंडो लहियार जो नाले वारो सहाफ़ी ऐं टीवी चैनल जो रिपोर्टर प्रेस क्लब टंडो लहियार जो सदर नसीर नोड़ियो हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। ख़बर नाहे छो तूं करे वें जुदाई हिननि सिटुनि जो शाइर सांगड़ जो रहवासी गुलाम रसूल निज़ामानी 8 सेप्टेम्बर ते मोकिलाणी करे वियो। हुन रेडियो कराची खां पंहिंजी नौकरीअ जी शुरूआति कई ऐं इल्म अदब ते खेसि वॾी महारत हासिल हुई। साॻे ॾींहुं नौशहरे जे अदबी महफ़िलनि जो रोशन चिराग गुल मोरो बि जामी वियो ऐं साॻी तारीख़ ते पीर सैयद सिबतुल्ला शाह शहीद गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज सांगड़ जो प्रिंसिपल प्रोफेसर इमाम अली रहमाणी पिणु हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। साॻे महीने जी 9 तारीख़ ते पाकिस्तान जो इंतहाई मोतबर ऐं आलमगीर शोहरत रखंदड़ सहाफ़ी ऐं BBC जो तजिया निगार रहीमुल्ला यूसुफ ज़ही लाॾाणो करे वियो। 13 सेप्टेम्बर ते मटियारी कॉलेज जो नाले वारो प्रोफेसर अनवर हुसैन उमराणी कुझु महीना बीमार रहण खां पोइ ज़िंदगी जी बाज़ी हाराए वियो। 12 सेप्टेम्बर ते ब्रॉडकास्टिंग जी दुनिया जो ॼातल सुञातल नालो अज़ीम सरवर ही जहान छॾे वियो। 14 सेप्टेम्बर ते जासूसी नाविल निगारीअ जे हिकु दौर जो ख़ात्मो थी वियो जॾहिं केतिरनि ई किताबनि जो लेखक ऐं मशहूर नाविल निगार तारिक इस्माइल सागर ही जहान छॾे वियो। 19 सेप्टेम्बर ते रेडियो पाकिस्तान इस्लामाबाद जो ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक कंपेयर प्रोफेसर शाहिद अमीन लातदाद ॿुधंदड़नि खां जुदा थी वियो। 23 सेप्टेम्बर ते माज़ी जो PTV ऐं फिल्म जो मक़बूल अदाकार तिलत इक़बाल अमेरिका में लाॾाणो करे वियो। 3 सेप्टेम्बर ते नाले वारो सहाफ़ी ऐं लेखक गुलशन शेख बि जहान छॾे वियो। 2 अक्टूबर ते मज़ाह जी दुनिया जो हिकु तमामु वॾो नालो उमर शरीफ़ बीमारियुनि सां विढ़ंदे ज़िंदगी जंग हाराए वियो। 10 अक्टूबर ते मुल्क अब्दुल क़दीर हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो ऐं 24 सेप्टेम्बर ते टंडोमंद ख़ान जी सियासी समाजी ऐं रूहानी शख़्सियत पीर ख़ालिद जान सरहदी कुझु वक़्त जी अलालत खां पोइ ही जहान छॾे वियो। 29 अक्टूबर ते सिंध यूनिवर्सिटी जो प्रोफेसर डॉक्टर ज़ैनुल आबदीन सोढर जेको डायरेक्टर पिणु हुयो डायरेक्टर लैंग्वेजिस हुयो कराची में फुर दौरान मुज़ाहिमत करण ते शहीद कयो वियो। 1 नवंबर ते रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे प्रोग्राम सुहिणी धरती जो कंपेयर नाले वारो सहाफ़ी गुलाम कादिर मंसूर मीराणी हमेशह लाइ विछड़ी वियो। 2 नवंबर ते नाले वारो मज़हबी स्कॉलर मौलाना अज़ीज़ुल्लाह बोहियो ही जहान छॾे वियो। 9 नवंबर ते सिंधी कहाणी ड्रामे ऐं अदब जो हिकु मोतबर नालो ऐं सिंध यूनिवर्सिटी ऐं सिंधालॉजी समेत मुख़्तलिफ़ शोबनि जी सरवाणी कंदड़ साईं शौकत हुसैन शोरो पिणु अनेक अखड़ियूं अश्कबार करे वञी अबदी आरामी थियो। भागन जी ॻाल्हि आहे तुंहिंजा न थी सघियासीं तुंहिंजे दर तां यार ख़ाली वापसि वरी वियासीं ऐं उजाड़ उजाड़ घिटियूं बज़ में दोस्तां वीरान लॻे थो सेफ शहर मां हलियो वियो। ही ख़ूबसूरत सिटूं ऐं हिन जहिड़ियूं लातइदाद ख़ूबसूरत सिटूं जोड़ींदड़
मामूर युसवाणी जो फर्जंद डॉक्टर असद जमाल पली जो भा सिंधी गज़ल सिंधी शायरी जो नाम्यारो शायर उस्ताद साईं सैफुल्ला ख़ालिद पली 10 नवंबर ते सिंध वासियुनि खां हमेशह लाइ जुदा थी वियो। नवंबर महीने जी 13 तारीख़ ते फन जी दुनिया जी हिकु नाले वारी शख़्सियत सां जुदा थी वई। मशहूर आर्टिस्ट सुहेल असगर 65 वरनि जी ॼमार में असां खां जुदा थी वियो। 24 नवंबर ते नाम्यारो कहाणीकार, नावल निगार, शायर, अदीब, मुहक़क़ डॉक्टर रसूल मेमण गुज़ारे वियो। नवंबर जी महीने में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो हिकु पुराणो साथी, हिकु सीनियर अनाउंसर असलम हादी भी जान छॾे वियो। 3 दिसंबर ते सिंध जो नाम्यारो तालीमदान ऐं हैदराबाद बोर्ड जो अॻूणो चेयरमैन प्रोफेसर मोहम्मद हयात काका दिल जे दौरे सबबि असां खां जुदा थी वियो। 8 दिसंबर ते अॻूणो डायरेक्टर, ड्रामा निगार, शायर, कालम नवीस ऐं इल्म अदब में बेपनाह ख़िदमतूं सरंजाम ॾींदड़ मोहम्मद उस्मान मेमण पिणु हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। पीटीवी ते पहिरियों भेरो डॉक्यूमेंट्री ठाहींदड़ अॻूणो प्रोड्यूसर अल्ताफ़ सूमरब साॻी तारीख़ ते जुदा थी वियो। 27 दिसंबर ते नाले वारो सहाफ़ी ऐं लेखक उस्मान राहुकुड़ो 56 सालनि जी ॼमार में असां खां जुदा थी वियो। साॻी तारीख़ ते हिकु ॿियो सहाफ़ी, लेखक, कहाणीकार पारियल जूणे जो बि ही जहान छॾे वियो। साॻी तारीख़ आहे ऐं उन ते असां खां जुदा थिए थो ख़ान साहब अता मोहम्मद पली जो पोटो ऐं ख़ान साहब अब्दुल करीम पली जो पुटु डॉक्टर रसूल बख्श पली। 23 दिसंबर ते थर जो मशहूर लोक फनकार हैदर रिंद बीमारी जे बिस्तरे ते काफ़ी वक़्तु रहण खां पोइ ज़िंदगी जी जंग हाराए वियो। ऐं 28 दिसंबर ते रेडियो पाकिस्तान मिठी जो नाले वारो कंपेयर, लेखक ऐं बहितरीन इंसान वली मोहम्मद मूसे पोटो जवानी में असां खां विछड़ी हिकु वॾो दर्द ॾेई वियो। दोस्तों अॼु कोशिशि कई सी अॼु प्रोग्राम में त उन्हनि शख़्सियतुनि खे भेटा ॾियूं जिन पंहिंजे फ़न, फ़िक्र, फ़लसफ़े ऐं कलम जे ज़रिए पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप ठाही ऐं इंसाननि जे हिन समुंड में निर्वार थी पाण पसाञऊं ऐं 2021 में असां खां मोकिलाए विया। पंहिंजी यादाश्त जे सहारे असां कोशिशि कईसीं, इहो मुमकिन ई कोन्हे त असांजी यादाश्त असांजो मुकमल साथ ॾिए। यकीनन केतिरियूं अहिड़ियूं नाले वारियूं शख़्सियतूं आहिनि जेके असां खां रहिजी वयूं हूंदियूं। माज़रत कंदासीं उन्हनि दोस्तनि खां जिन जी दिलि आज़ारी थी हुजे त असां अहिड़ियुनि भलोड़ शख़्सियतुनि खे विसारे छॾियो, पर असांजी यादाश्त असांजो एतिरो ई साथ ॾेई सघी। 2021 असां खां मोकिलाए वियो। 2021 में खोड़ सारियूं जेके शख़्सियतूं आहिनि उहे असां खां मोकिलाए वयूं। ऐं दोस्तो असांजी इहा दुआ आहे, 2022 जो आगाज़ थी चुको आहे, इहा असांजी दुआ आहे त शाल रब्बुल आलमीन 2022 खे असांजे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत साल साबित करे असांजी ज़िंदगियुनि में सुख ऐं ख़ुशियूं हुजनि। न सिर्फ़ु असांजी ज़िंदगियुनि में, पर जॾहिं असां ज़िक्र कंदा आहियूं त असां पूरे आलम जी ॻाल्हि कंदा आहियूं, पूरे वतन वासियुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, पूरे सिंध वासियुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, त
त असां सभिनी जे लाइ, असांजे मुल्क जे लाइ हिकिड़े फलाह बहबूद जो हीउ जेको ख़ैर आफ़ियत जो साल गुज़रे ऐं करोना जी जेका नई लहर अचे आई आहे उनखे जे लाइ हिकिड़े फलाह बहबूद जो हीउ जेको ख़ैर आफ़ियत जो साल गुज़रे ऐं करोना जी जेका नई लहर अचे आई आहे उनखां अलाह पाक असां सभिनी खे महफ़ूज़ रखे। ऐं दोस्तो इहो बि अव्हांखे अर्ज़ु कंदा रहंदासीं त उनजी जेका टियों डोज़ जेको आहे, डोज़ अव्हांजा करायल आहिनि, त उहो डोज़ जेको आहे उहो तव्हां न सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइदे लाइ पर पंहिंजे आस पास वारनि जे फ़ाइदे लाइ, पंहिंजे घर भातियुनि जे फ़ाइदे लाइ उहो डोज़ बि तव्हां करायो। जेके जेके एहतियाती तदबीरूं आहिनि असांखे इख़्तियार करणु घुरिजनि। खोड़ सारनि दुआउनि साण अव्हांजी समातुनि ताईं पहुचाईंदासीं। अॼोकी सुगंध जी इहा आख़िरी पेशकश। मोहम्मद समाद छुट्टो, नबी बख्श छुट्टो, मोहम्मद असद छुट्टो, गुट मुल्लिनो सहतो खां मोहम्मद अमीन सहतो, गुलाम नबी सुमरो, गुलाम मोहम्मद सहतो ऐं शेर अली लाखो, ज़ैनब टाउन बदीन खां शान हनीफ सुभान अनी मनाज़ ऐं शहनाज़ नाज़ मला, गोट मीरपुर बठोरे खां मोहम्मद यूसुफ